नौशेरो फिरोज M6 मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल वारो मामलो एंटी करप्शन पारां 22 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल FIR साम्हूं अची वई आहे। FIR में अॻूणे DC ताशफीन आलम ऐं मुख्तियार कार भिरिया नियाज़ हुजण समेत 22 ॼणनि जा नाला शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। नौशेरो फिरोज में M6 मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल वारो मामलो एंटी करप्शन पारां 22 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल FIR साम्हूं अची वई। FIR में अॻूणे DC ताशफीन आलम ऐं मुख्तियार कार भिरिया नियाज़ हुजण समेत 22 ॼणनि जा नाला शामिल आहिनि। हिक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। M6 मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल वारो मामलो जंहिंमें एंटी करप्शन पारां 22 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल FIR साम्हूं अची वई आहे। FIR में अॻूणे DC ताशफीन आलम ऐं मुख्तियार कार भिरिया नियाज़ हुजण समेत 22 ॼणनि जा नाला शामिल आहिनि। नौशेरो फिरोज M6 मोटरवे मेगा स्कैंडल वारो मामलो जंहिंमें एंटी करप्शन पारां 22 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल FIR साम्हूं अची वई आहे। FIR में अॻूणे DC ताशफीन आलम ऐं मुख्तियार कार भिरिया नियाज़ हुजण समेत 22 ॼणनि जा नाला शामिल आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, नौशेरो फिरोज मां M6 मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल एंटी करप्शन पारां 22 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल FIR साम्हूं अची वई। FIR में अॻूणे DC ताशफीन आलम ऐं मुख्तियार कार भिरिया नियाज़ हुजण समेत 22 ॼणनि जा नाला शामिल आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। नौशेरो फिरोज मां M6 मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल एंटी करप्शन पारां 22 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल FIR साम्हूं अची वई आहे, जॾहिं त FIR में अॻूणे DC ताशफीन आलम ऐं मुख्तियार कार भिरिया नियाज़ हुजण समेत 22 ॼणनि जा नाला शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे नौशेरो फिरोज मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ज़ाहिद काइम ख़ानी। जी ज़ाहिद, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी ज़ाहिद।